पहुंची उन्हें पंहिंजी उम्मत के चयो त मां अल्लाह जो नबी आहियां। वो ॾाढा सियाणा हुआ। उन ज़माने में उन जो हुनर हुंदो ॾाढो अजीब अजीब। पत्थर के तराशींदा हुआ, यानी घड़ाई कंदा हुआ। जो सोनारा सोन जी घड़ाई करे जहिड़ो चवंदो न ओड़ो तव्हांखे ठाहे ॾींदा। त दुनिया जा कारीगर वाढको पाण मुंहिंजो पीउ बि कंदो हो। वाढको कम उनखे तव्हां वॾो तव्हां भुंड ॾींदो, चीराए कराए खट ठाहे ॾे, पीगो ठाहे ॾे, दर ठाहे ॾे। कारीगर हूंदो ठाहींदो त हू पत्थर मां ठाहींदा हुआ। इंसान जूं मूर्तियूं, जानवर जूं मूर्तियूं ठाहींदा, पर एॾियूं त नफ़ीस ठाहींदा हुआ उहे क़ौमे समूद वारा जो ॾिसण में लॻंदो हो त ॼण ही जहिड़ो इंसान जा जहिड़ो जानवर आहे, पर उन में सिर्फ़ साह न हूंदो हो। एॾा भला कारीगर हूंदा हुआ। उन्हनि हज़रत सालेह अलैहिस्सलाम खे इहो अर्ज़ कयो त जेकॾहिं तूं वाक़ई अल्लाह जो सचो नबी आहीं त पोइ तूं असांखे हिन पत्थर मां ॾाची पैदा करे ॾेखार। चओ सुभान अल्लाह। ॾाची असीं बि ठाहे वेंदासीं, पर इन पत्थर मां तूं साह सां ॾाची करे पैदा करे ॾेखार। ऐं असांजो शर्त इहो आहे त उहा ढुकी हुजे 10 महीननि जी। जीअं ई ॼमे, जीअं पैदा थिए ॿाहिरि अचे त वरी फर ॼणे ऐं उन जे अंदरि लातइदाद खीर हुजे। जेकॾहिं तूं अल्लाह जो सचो नबी आहीं त पोइ इन पत्थर मां ॾाची पैदा करे ॾेखार। कुर्बान वञा उन्हनि मुशरिकनि ऐं काफ़िरनि खे बि इहा ख़बर हुई त अल्लाह जो जे सचो नबी हूंदो ॾाची पत्थर मां बि असांखे पैदा करे ॾेखारींदो। छो त हू मोहताज कोई पाण पिया कनि त जेकर तूं सचो आहीं त तूं हीउ कमु करे न। आए हाय कुर्बान वञा अल्लाह जो कुरान। हज़रत सैयदना सालिह अला नबीना अलैहिस्सलाम अल्लाह जे हुजूर दुआ घुरी या इलाहुल आलमीन हिनन मूसा इहो शर्त रखियो आहे त जेकॾहिं मां अल्लाह जो नबी आहियां त पत्थर मां ॾाची पैदा करे ॾेखार। उहा ढुकी हुजे, ॿाहिरि अचे त फर ॼणे ऐं लातइदाद उन जे अंदरि खीर बि मौजूद हुजे। रब करीम पंहिंजे नबी जी इज्जत रखण वारो आहे। रब जी ज़ात बाबरकत फरमायो मुंहिंजा प्यारा नबी इन्हनि जे साम्हूं उन पत्थर ॾांहुं पंहिंजे असे जो इशारो करण ऐं दुआ घुरण तुंहिंजो कमु आहे। इन क़िस्म जी ॾाची पैदा करण मां अल्लाह जो कमु आहे। रब जो शान अल्लाह एड़ा बाना पैदा कया धरती ते अज हर गाल के झुटलायो तो वने हर शे के कूड़ संदो तो वने धोखो संदो तो वने ही फराडा तुंजी मोजी जिंदगी फराड हुंदी। अल्लाह जे नबी जी सच्ची जिंदगी हुंदी आ। अरे ओए पाण त सच्चा हुंदा पर करोड़न में मुसलमान बनाए उनन के सच्चो बनाए शरीर। जंहिंखे अल्लाह अहिड़ी निस्बत अता फरमाए। जो सुभान अल्लाह। हज़रत सैयदना सालेह अलैहिस्सलाम दुआ घुरी दुआ घुरण खां पोइ जेका हथ में लठ हुई ओॾा इशारो कयो त उहो पत्थर हीअं लुॾण लॻो। लुॾण खां पोइ पत्थर फाटी पियो। उन पत्थर मां रड़ाट करे ॾाची ॿाहिरि निकिरी। जीअं ई ॿाहिरि निकिरी त हुन जेको आहे व्यम हुन कयो ऐं उन मां तोड़ो ॼमियो। उन मां खीर ॾोहण शुरू कयो। क़ुरान के तफ़सीरन में उलमाए किराम लिखन था त उन क़ौमे समूद जा 4000 घराना हुआ। उहा ॾाची सुबुह खां वठी रात ताईं 4000 घराननि खे खीर पियारी हुई। अल्लाह जे नबी जो मौजूदो आहे।
मुर्तज़ा ही तो हो सालिह अलैहिस्सलाम जो मौजूज़ो जो सुभान अल्लाह पर कुर्बान वजा ये अल्लाह हर नबी के मौजूज़ा अता फरमाया पर रब जो ऐलान बुझजा ये कुरान रब तो फरमाया अय्युहन नास ए जमील नु इंसानो यहूदी हुजन ईसाई हुजन मुसलमान हुजन मोमिन हुजन के मज़हब सां ताल्लुक़ रखन रब जी ज़ात बाबरकात फरमाया अय्युहन नास ए जमील नु इंसानो अम्मा रब जे तरफ खां तमाम वटि मोहम्मद जे सूरत में मौजूदो अची वियो हिकड़ो मौजूज़ो कोन ॾेखारींदो मुंहिंजो महबूब मुहम्मद पाण मौजूज़ो आहे सुभान अल्लाह हाणे जेका बकाया हूंदी उन ते हूंदी त मुंहिंजे महबूब जी तख़लीक़ ई मौजूज़ो आहे चओ सुभान अल्लाह ॼमण में ऐं तख़लीक़ में फ़र्क़ आहे मिलाद यानी ॼमण जी ॻाल्हि कोन पियो कयां तख़लीक़ जी ॻाल्हि पियो कयां थोड़ो तवज्जो कजो मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तख़लीक़ मौजूज़ो आहे विलादत हुज़ूर रहमतुल लिल आलमीन जी सवा लख नबियन खां बाद में थी आहे जो सुभान अल्लाह ऐं तख़लीक़ करे थी आहे इमाम अब्दुल रज़ाक पंहिंजे अल मुसन्नफ जे अंदर मशहूर हदीस हज़रत सैयदना जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जे सवाल वारी आंदी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में सहाबी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी ज़ात बाबरकात इन पूरी कायनात में जा शइ ख़ल्क़ी आहे इन्हनि मां सभिनी खां पहिरीं शइ कहिड़ी ख़ल्क़ी आहे मुंहिंजे महबूब खां सहाबी सवाल कयो पूरी मखलूक में केड़ी अल्लाह शे पहिरीं पैदा कई हबीब फरमाइन था ओ जाबिर उन वक्त न अर्श हो जो सुभान अल्लाह जरे अर्श तो कुछ ही गोड़ो हबीबन पूरो तफसील फरमायो हबीब फरमाइन था ओ जाबिर उन वक्त न खुदा जो अर्श हो न कुर्सी हुई न लोह हो न कलम हो न सिजो हो न चंद्र हो न आसमान हुआ न मलाइक हुआ न समुंद हुआ न हजर हुआ न शजर हुआ इन्नल्लाह ताला क़द खलक क़ब्ल अल-अशिया नूरन नबी सुभान अल्लाह हबीब फरमाइन था अल्लाह जी ज़ात बाबरकात इन सभनी शयुनि खां पहिरीं अगर का शइ पहिरीं ख़ल्क़ी ओ पंहिंजे नूर मां अल्लाह मां मोहम्मद जो नूर पैदा फरमायो सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर अल्लाह नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी मुझो पीर दस्तगीर सरकार की आमद माफ कजो जलसो माशाअल्लाह तमाम फकीर जे हैसियत जे हिसाब सां तमाम वडो पर अल्लाह हिन खे वडो खुलूस ॾिनो अल्लाह सभिनी जा मीलाद क़बूल कंदो पर थोड़ो हिन जी दिल चवे पई त प्रोग्राम थे त सुठे नमूने हर मानू जी पंहिंजी तबियत आहे ऐं घणे तादाद में जेके मुक़रर हूंदा आहिनि उन्हनि जे विच में तमामु ॾुखियो लॻंदो आहे छो त इंसान कई ग़लतियूं कंदो आहे ॻाल्हाइण में कंहिं आवाज़ वॾो थी वञे जीअं हींअर थिए पियो पर इहे रीहूं ऐं पंहिंजी तकरीर मचाइण लाइ कोन पियो कयां रीहूं रसूलुल्लाह जी शान ॿुधाइण लाइ पियो
मुझी का भी तलब नाहे तो सब शहर जा आसपास जायो जेकर एक ॿिए खे घणो के न सुञाणंदा हूंदा तॾहिं बि ॾिठे वाठे ज़रूर सुञाणंदा हूंदा पर अक्सर उहे इन में वेठा आहिनि जेके असांजा सभु भाउर आहिनि शहर जा ॾिठल वाठल उथियल वेठल खाइण पीअण वॾनि खां वठी जिन जिन सां सभु मां चेहरा ॾिसां पियो अल्लाह साईं तव्हां सभिनी जो अचण वेहण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। ॻाल्हि यादि करिए तक़रीर जे दौरान थोरो मुंहिंजो जज़्बो जे वधी थो वञे त मुंहिंजी इन ॻाल्हि जो ग़लति माना में न वठिजोसि रीहूं पे कहीं फलाण पे कहीं ये ॻाल्हियूं थींदियूं आहिनि पर मां जेके रीहूं पियो कयां या दाहूं पियो कयां इहो सभु हबीबनि जे शान जो मौजूदु आहे। तो मूं अर्ज़ पे कयो त हबीबन फरमायो उन वक्त न खुदा जो अर्श हो न कुर्सी हुई न लोह हो न कलम हो कायनात जी का शय कान हुई अल्लाह जी ज़ात बाबरकात इन्हनि सभिनी शयुनि खां पहिरीं पंहिंजे नूर जे फैज़ मां अल्लाह मां मोहम्मद जो नूर पैदा फरमायो। नबी पाक सल्लल्लाहु फरमाए तो वो अल्लाह जी ज़ात बाबरकात जेतिरो वक्त चाहियो पंहिंजे हुक्म सां मुंहिंजे नूर खे सैर करायो जिथे चाहियो जो त कायनात हुई कान अल्लाह जी ज़ात बाबरकात पंहिंजे कुदरती हिजाबन में सैर करायो अल्लाह हबीब फरमाईंदा जॾहिं अर्श ठाण चाहियो खुदा जो अर्श जॾहिं ठाण चाहियो जॾहिं कुर्सी ठाण चाहिए जॾहिं कलम ठाण चाहियो जॾहिं हरबन खां मथे मलाइक पैदा करण चाहिया जिन्न पैदा करण चाहिया इंसान पैदा करण चाहिया ज़मीनूं आसमान सिज चंड सितारा समुंड जेके अल्लाह बाद में पैदा कया अल्लाह उहे सब मां मोहम्मद जे नूर मां पैदा फरमाया। उन जा उम्मती आहियूं चओ सुभान अल्लाह उन जा उम्मती आहियूं बदकार आहियूं किन्ना आहियूं बेनमाज़ी आहियूं कई असां में ऐब आहे जेकॾहिं अल्लाह ॾे माफ़ी मां कंहिंजा ऐब कोन थो ॻाढ़ कयां मां पंहिंजी ॻाल्हि त असीं अहिड़ा किन्ना आहियूं जो असांजा करतूत बनी इसराइलिन खां बि डुबी विया उन्हनि करतूतनि जे करे अल्लाह उन्हनि जे मथां अज़ाब नाज़िल कया पर कुर्बान वञा असांजा करतूत उन्हनि खां बि किन्ना थी विया जब सिज वो भरे पियो क़यामत बि कान आई आहे इंसान पंहिंजे बेटा इंसान ॼमन पिया अञा अल्लाह ज़मीनुनि मां सलो पैदा करे थो शिपूं कोन थो किराए इन जे करे जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हयातीअ में इहा दुआ घुरी मुंहिंजा मौला मुंहिंजे उम्मत जे लाइ ॿ दुआऊं मां दुनिया में थो घुरां हिकिड़ी क़यामत में घुरंदुसि ॿ दुआऊं दुनिया में इहे घुरियूं त मुंहिंजा मौला हिननि ऐबदारनि जूं शिकिलियूं तब्दील न कजां ईज कमाई हिननि खे मौत न ॾिजां रब मोहम्मद जूं ॿई दुआऊं क़बूल फरमाए छॾियो। छा असांजी ज़ाती ज़िंदगी ॾाढा मुर्सी दुनिया में जेको करे थो छा अल्लाह कोन थो ॾिसे बदकारियूं अल्लाह कोन थो ॾिसे शराब खोरियूं अल्लाह कोन थो ॾिसे ज़िनाऊं अल्लाह कोन थो ॾिसे व्याज खोरियूं अल्लाह कोन थो ॾिसे क़त्ल करण ख़ुदा कोन थो ॾिसे न्याणियूं खणण उन्हनि खे अगवा करण अल्लाह कोन थो ॾिसे हिक ॿिए जे मथां दगाबाज़ी करे फ्रॉड करे कारोबार हलाइण ज़मीनुनि ते कब्ज़ा करण प्लाटन ते कब्ज़ा करण हिक ॿिए सां दुश्मनी बगावत मुसलमानी सिर्फ नाले जी आहे उन जे बावजूद अज़ाब कोन थो अचे इहो सदिको मुंहिंजे मोहम्मद करीम जो बस अल्लाह हिदायत ॾे
अल्लाह असांखे हयात गैरत अता फरमाए दीन जी गैरत अता फरमाए मिठे मोहम्मद जी मोहब्बत अता फरमाए हुजूर जी पैरवी अता फरमाए अता मुसलमान जगह बाज़ खे न चबो आहे हदीस पाक मां तवां जे आॾो पेश कयां थो इंशाअल्लाह ताला ॿुधंदे त ईमान ताज़ो थी पवंदो दुरूद मुंहिंजे हबीब ते पढ़ंदे यहूद जी जमात गुज़री आहे एक रस्ते यहूदी गुज़रिया ॾिसंद रस्ते ते हिकिड़ो वण किरियो रस्तो ब्लॉक वञी नथो सघे रस्तो सही आहे अचानक का शइ किरी पई आहे पर हुननि खे महसूस थियो त ही का ताज़ी न आहे किरियल ही त ईअं पियो लॻे जहिड़ी साल कोन अॻे किरी हुजे यहूदनि जे काफ़िलनि में आलिम बि हूंदा हुआ बनी इसराइल जा उहे इस्लाह जी ॻाल्हि कंदा हुआ उहे हर शइ ते नज़र विझंदा हुआ उन्हनि यहूदनि जे अकाबिर आलिम चयो त शायदि हितां के मुस्लमान